अली खां कंहिं पुछियो त या अली, तव्हांजी ज़िंदगी में का अहिड़ी हसरत जेका रहिजी वई हुजे? त उन ते हज़रत अली फरमायो त 2 हसरतूं रहिजी वयूं आहिनि। हिकु, जेतिरो मूंखे इल्मु हुयो ओतिरो कंहिं पुछियो न। ॿियो, जेतिरो मां सखी हुयसि ओतिरो कंहिं घुरियो न। ज़िंदगी जा 3 उसूल यादि रखो। हिकु, उन माण्हू खां ज़रूरु माफ़ी वठो जंहिंखे तव्हां चाहियो था। ऐं ॿियो, उन खे न छॾियो जेको तव्हां सां प्यारु करे थो। टियों, उन्हनि माण्हुनि खां कुझु न लिकायो जंहिं ते तव्हां एतबार कयो था। ज़ुबान जो वज़न तमामु हल्को आहे, पर तमामु घटि माण्हू उन वज़न खे खणी सघंदा आहिनि। जिस्म हिकु दुकानु आहे ऐं ज़ुबान उन जो तालो, ऐं जॾहिं तालो खुलंदो आहे त पोइ ख़बर पवंदी आहे त दुकानु सोने जी आहे या लोह जी। 3 शयूं ईमान खे तबाह करे छॾींदियूं आहिनि: अमीरनि जी महफ़िल, औरतुनि जी सहबत, जाहिलनि सां बहस। पंहिंजे जिस्म खे खणो न संवारियो, छो त हुनखे ज़मीन में वञिणो आहे। संवारणो आहे त पंहिंजे रूह खे संवारियो जंहिंखे अलाह पाक ॾांहुं वञिणो आहे। सुठनि माण्हुनि जी ख़ूबी उहा हूंदी आहे त उन्हनि खे यादि नाहे कबो, उहे यादि हूंदा आहिनि। रिज़िक जे पोयां पंहिंजो ईमान ख़राबु न कयो, छो त रिज़िक इंसान खे ईअं ॻोल्हींदो आहे जीअं मरण वारे खे हुनजी मौत। रिश्ता खून जा न पर अहसास जा हूंदा आहिनि। जेकॾहिं अहसास आहे त अजनबी पंहिंजा थी वेंदा आहिनि, ऐं जेकॾहिं अहसास न आहे त पंहिंजा बि अजनबी थी वेंदा आहिनि। लफ़्ज़ इंसान जा ग़ुलाम हूंदा आहिनि, पर सिर्फ़ु ॻाल्हाइण खां अॻु में। ॻाल्हाइण खां पोइ इंसान पंहिंजे लफ़्ज़नि जो ग़ुलाम थी वेंदो आहे। कंहिंजो ऐब तलाश करण वारे जी मिसाल ईअं आहे जीअं मख सॼो ख़ूबसूरत जिस्म छॾे फट ते वेहंदी आहे। सुठो दोस्त भले केॾो बि बुरो थी वञे, पर कॾहिं बि उन सां दोस्ती न टोड़ियो, छो त पाणी भले केॾो बि गंदो छो न हुजे, पर बाहि विसाइण जे कमु ईंदो आहे। ज़िंदगी जे हर मोड़ ते सुलह करणु सिखो, छो त झुकंदो उहो आहे जंहिंमें साहु हुजे, बाक़ी अकड़जण त मुर्दा जी निशानी आहे। दोस्त हुजे या पखी, उनखे आज़ादु छॾे ॾियो। मोटी आयो त तव्हांजो आहे, ऐं न मोटियो सम्झो त उहो कॾहिं बि तव्हांजो न हुयो। हिकु दफ़े बादशाह पंहिंजे वज़ीर खे पंहिंजी मुंडी ॾिनी ऐं चयो त हिन ते अहिड़ो जुमिलो लिखाए अच जेको मां ख़ुशी में पढ़ां त उदास थी वञां, ऐं उदासी में पढ़ां त ख़ुशि थी वञां। वज़ीर वियो ऐं मुंडी ते लिखाए आयो त हीउ वक़्तु बि गुज़री वेंदो। दोस्तो, वक़्तु ॾाढो क़ीमती आहे। वक़्त जो सही इस्तेमालु कयो ऐं अहिड़ी ज़िंदगी गुज़ारियो जेका ॿियनि जे लाइ मिसाल बणिजी वञे। वॾी महिरबानी।